नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह चयो आहे त मुतहिदा बानी जी ख़्वाहिश हुई त धार सूबो ठहे। हाणे इन पार्टी सां लाॻापियल हिकु शख़्स आर्टिकल 149 जी ॻाल्हि पियो करे। इहो मामिलो महांगाई त आवाम जो ध्यानु हटाइण लाइ उथारियो वियो आहे। जद क़ाइम अली शाह मीरपुर ख़ासि पहुची अॻूणे MNA पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी जे लाॾाणे ते संदसि पोयरनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह चयो त सिंध असांजी माउ आहे, उनखे केरु बि विरहाए नथो सघे। आर्टिकल 149 वारे मामले ते सिंध असेंबली में बि आवाज़ उथारींदासीं। हुन वधीक चयो त मुतहिदा बानी जी ख़्वाहिश हुई त अलॻि सूबो ठहे। हाणे इन पार्टी सां लाॻापियल हिकु शख़्स आर्टिकल 149 जी ॻाल्हि पियो करे। इहो मामिलो महांगाई त आवाम जो ध्यानु हटाइण लाइ उथारियो वियो आहे। क़ाइम अली शाह जो त आर्टिकल 149 वारे मामले ते असां बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते सख़्तु एहतिजाज करे रहिया आहियूं त जीअं आवाम खे वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसियुनि बाबति ख़बर पइजी सघे। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त असां गुज़िरियल अपोज़िशन में शामिल आहियूं। उन में कुझु इशूज़ ते असां मुख़ालिफ़ धुर सां गॾु हूंदा आहियूं, पर इहो लाज़मी नाहे त हर मसइले ते अपोज़िशन जो साथ ॾियूं।